औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरा दोस्तों, इंसान जी ज़बान बज़ाहिर नंढड़ी आहे, पर इन मां जेके अल्फाज निकिरनि था, जेके अखर निकिरनि था, उन्हनि जो असर तमामु वॾो हूंदो आहे। तव्हांजी इज़त तव्हांजे लफ़्ज़नि में लिखियलु आहे। जहिड़ी तव्हां गुफ़्तगू कंदव, उन एतबार सां मुआशरे में साम्हूं वारनि इंसाननि में तव्हां पंहिंजी जाइ ठाहे सघंदव। तव्हांजा भला लफ़्ज़ तव्हांजे लाइ मुआशरे में इज़त पैदा कंदा। तव्हांजा पुठियां लफ़्ज़ तव्हांजे ॿिए कंहिंखे असर कोन कंदा, ॿिए कंहिंखे उहे पोइ नुक़सानु न पहुचाईंदा। इहो तव्हांजी पंहिंजी ज़ात खे नुक़सानु पहुचाईंदा। हिकु लफ़्ज़ सबबु माण्हू पंहिंजी इज़त ठाहींदो आहे, ऐं हिकिड़े लफ़्ज़ जे करे माण्हू पंहिंजी इज़त विञाए छॾींदो आहे। उर्दू में चवणी आहे त पहले तोलो फिर बोलो। पहिरियां सोचो, गौर फ़िक्र कयो, ऐं उन खां बाद में तव्हां ॻाल्हाईंदा कयो। छो? अलाह जो क़ुरान में फरमाए, मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। तव्हां जेको बि लफ़्ज़ ज़बान मां कढो था, जेको बि अखर वाक मां कढो था न, हर उन लफ़्ज़ जे लाइ हिकिड़ो निगरान फ़रिश्तो बीठल आहे, उहो दर्ज थो करे। दुनिया में तव्हांजे उन लफ़्ज़नि जो असर आहे त क़यामत जे ॾिहाड़े महशर जे मैदान में क़यामत जे ॾींहुं बि अलाह ताला उन लफ़्ज़नि जो तव्हां खां पुछाणो कंदो। हाणे अहिड़ो माण्हू ॻाल्हाए जंहिंजे करे माण्हू पुछाणे में फासे, अलाह वटि हिसाब किताब ॾियणो पवे, त इहो अहमद इंसान सभो, नादान सभो जो अहिड़ा बुरा लफ़्ज़ बार बार ज़बान मां थो ॻाल्हाए। अल्लाह जो क़ुरान में फरमाए, वकुल इबादी यक़ूलु लती हिय अहसनु। ऐं हे मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे ॿारनि खे फरमाए त उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि जेके बहितरीन ऐं सुठियूं ॻाल्हियूं हुजनि। मुंहिंजे ॿारनि खे चओ, सेखार, हे मुंहिंजा ॿानो, अलाह जो फरमाए मदीने वारे साईं खे त चओ मुंहिंजे ॿारनि खे त ज़बान मां अहिड़ी ॻाल्हि कनि, यक़ूलु लती, अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि, अहिड़ी गुफ़्तगू कनि, हीअ अहसन, जेके सुहिणियूं हुजनि, जेके सुठियूं हुजनि। क़ुरान फरमाए माण्हुनि सां ॻाल्हायो, वक़ूलू लिन्नासि हुस्ना। ऐं माण्हुनि सां जॾहिं ॻाल्हायो त सुठो सुठो ॻाल्हाईंदा कयो। अहिड़ो न ॻाल्हायो जो लफ़्ज़नि जा मोहताज बणिजी वञो। अहिड़ो न ॻाल्हायो जंहिंजे ॻाल्हाइण सां तव्हांखे माज़रत करणी पवे, तव्हांखे माण्हुनि जे साम्हूं शर्मिंदा थियणो पवे, तव्हांखे माण्हुनि जे साम्हूं कंध झुकाइणो पवे। अहिड़ी ॻाल्हि न कयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर। जेको माण्हू अल्लाह ते ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान रखे थो, मोमिन आहे, फलयकुल खैरन औ लियस्मुत। उनखे घुर्जे त सुठो ॻाल्हाए या ख़ामोश रहे। सुठो ॻाल्हाए या ख़ामोश रहो। हर को वजायो आख़िरत जे हिसाबनि में माण्हू फासे, दुनिया जी मुसीबतुनि में माण्हू फासे, पंहिंजी इज़त विञाए। इन खां भलो आहे त माण्हू ख़ामोश रहे, इन खां भलो आहे त माण्हू चुप रहे। हदीस मुबारक आहे, हज़रत सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, हिकिड़ो माण्हू महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में आयो। अचे अर्ज़ की, या रसूल अल्लाह इज़नी व औजिज़। या रसूल अल्लाह मूंखे का मुख़्तसर ऐं सोली नसीहत फरमाए, मां उन ते वञी अमल कयां। सोली ॻाल्हि ॿुधायो दीन जी, ऐं नसीहत कयो आसान ऐं नंढड़ी नसीहत कयो त मां वञी उन ते अमल कयां। साईं फरमाए, इज़ा कुंत फी सलातिक फसल्लि सलात मुवद्दिइन। सुभान अल्लाह। तवज्जो ॾियो। अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो त जॾहिं निमाज़ जे लाइ उथी, पहिरीं नसीहत इहा थी, जॾहिं निमाज़ जे लाइ उथी न, निमाज़ में बि त इहा नियत करे बि थी सघे
सघे थो त हीअ निमाज़ मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी निमाज़ हिन खां बाद में शायदि मौत अची वञे मां मरी वञा माना ठाहे ठाहे ख़ौफ़े ख़ुदा रखे ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां अल्लाह जे साम्हूं बीहण जे इरादे सां सवाब जी नियत सां सुहिणे नमूने सां निमाज़ अदा कंदो जॾहिं बि निमाज़ पढ़ण जे लाइ बीही त इहो सोचे बि त अॼु हीअ जेका निमाज़ आहे मुंहिंजी आख़िरी निमाज़ आहे केॾो भलो नज़रियो मदीने वारे साईं सेखारियो ज़िंदगी में भरोसो कोन्हे कोन इबादत असां कयूं था बंदगी कयूं था पर बेख़्याली थी वेंदी आहे ऐं साईं मुंहिंजा दुनिया जे बारे में ख़्याल विसविसा अची वेंदा आहिनि पर हिकिड़े माण्हू खे ख़बर आहे बसि हिन अमल खां बाद में मूंखे मौत अचिणो आहे हाणे मां मरण वारो आहियां ॿुधायो उहो कीअं इबादत कंदो उन खां सॼी दुनिया विसरी उनखे कब पक आहे त हाणे मां मरण वारो आहियां बसि हे बरकातूं पढ़ंदुसि उन खां बाद में मौत अचण वारो उहो माण्हू जेके पक हुजे त हिन निमाज़ खां बाद में मां मरी वेंदुसि त उहो माण्हू ठाहे छुटे सुहिणे अंदाज़ मां ख़ौफ़े ख़ुदा रखंदे अहसन तरीक़े सां निमाज़ पढ़ंदे मदीने वारे साईं सेखारियो त पंहिंजी हर निमाज़ खे आख़िरी निमाज़ सम्झो ज़िंदगी जो त भरोसो न आहे न अलाए कहिड़ी ख़बर त हींअर असां ज़ोर निमाज़ पढ़ी वेठा आहियूं घर वञूं ऐं शाम जो असर निमाज़ नसीब थिए न थिए इन जे करे साईं फरमायो हर निमाज़ खे आख़िरी निमाज़ करे खण ऐं वतकल्लम बिकलामिन तअतज़िरु मिन्हु गदा ऐं अहिड़ी ॻाल्हि न कर अहिड़ी गुफ़्तगू न कर अहिड़ो कलाम न कर जो इन ॻाल्हाइण जे करे सुभाणे वरी तोखे उनजी माफ़ी करणी पवे माण्हुनि खां माफ़ी वठणी पवे माण्हुनि खां साईं मुंहिंजा पटका बलान करणा पवनि यार माफ़ कजे जो राति जो मूंखां हीअ गुफ़्तगू थी माण्हू ईअं कंदा आहिनि हिकिड़ी कचहरी में अचाए गुफ़्तगू थी वेंदी ॻाल्हाए ईंदा पोइ कंहिंखे तानो ॾिननि कंहिंखे महिनो ॾिननि कंहिंखे अज़ियत पहुचाइनि कंहिंखे नुक़सानु पहुचाइनि पोइ सोचींदो यार इहो त सुठो कोन ॻाल्हाए इहो त भलो कोन ॻाल्हाइनि माण्हू खे तकलीफ़ पहुती या कंहिं माण्हू खे महिनो ॾिनई घेड़ो थी वियो पोइ वरी हुते माफ़ी वठे यार माफ़ कजांइ तोसां घेड़ो कयमि तोसां फ़साद कयमि मदीने वारे साईं फरमायो अहिड़ी गुफ़्तगू न कयो तअतज़िरु मिन्हु गदा जो हिकिड़े ॾींहुं करी वरी ॿिए ॾींहुं हुनजी तोखे माज़रत करणी पवे वजमइल इयास मिम्मा फी यदइ नास ऐं जेको माण्हुनि जे हथ में आहे न तो उन खां ना उम्मीद थी वञे जेको माण्हुनि जे हथ में आहे उन खां ना उम्मीद थी वञे त माण्हू मूंखे कुझु ॾींदा उम्मीद रखणी आहे त हिकु अल्लाह ॻाल्हायो अल्लाह माण्हुनि जे हथ में उम्मीद न रखो माण्हुनि जे माल में उम्मीद न रखो माण्हुनि जे खीसे ते नज़र न रखो माण्हुनि में उम्मीद न रखो त इहे मूंखे कुझु ॾींदा सुभान अल्लाह टे नसीहतूं मदीने वारे साईं फरमायो सॼी ज़िंदगी जे अमलनि खे पर चंद लफ़्ज़नि में सहेड़े छॾियो कलाम मन कल्ल व दल हिकिड़ी ॿी ॻाल्हि नसीहत मिली त भले में भली ॻाल्हि उहा इहा आहे सुठी गुफ़्तगू इहा आहे जो थोरी हुजे ऐं माना खैर हुजे भलो कलाम उहा भली ॻाल्हि उहा आहे तव्हां थोरो ॻाल्हायो ऐं उन में सम्झण वारनि जे लाइ घणो मतिलबु ऐं मक़सदु हुजे फारसी में चवंदा आहिनि दानिशमंद रा इशारा काफ़ी सियाणे जे लाइ इशारो काफ़ी हूंदो आहे जेको तुंहिंजी ॻाल्हि सम्झणु चाहे थो उन जे लाइ मुख़्तसर ॻाल्हि जामे बणिजी वेंदी आहे पर जेको तुंहिंजी ॻाल्हि सम्झण ई नथो चाहे उनखे कलाकनि जा कलाक में नसीहत कंदे त अजायो ॻाल्हि हली वेंदी इन जे करे बुज़ुर्गनि फरमायो ख़ामोश रह चुप रह पंहिंजे लफ़्ज़नि खे ज़ाया न कर सुठी ॻाल्हि कर त जीअं अल्लाह तोखे माफ़ी अता फरमाए हज़रत सईदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत हैदर करार के वॾा साहिब सईदना इमाम हसन फरमाईंदा क़ल्बुल मुमिन वरा लिसानिही मोमिन जी दिल उन जी ज़बान मोमिन जी ज़बान उन जी दिल जे पुठियां हूंदी आहे मोमिन जी ज़बान उन जे दिल जे पुठियां हूंदी आहे फ़इदा हम बिअम्रिन तदब्बरहु जॾहिं ॻाल्हाइण जो इरादो कंदो आहे अवल दिल खां पुछंदो आहे त ॻाल्हायां या न ॻाल्हायां अवल उन ते गौर ऐं फिकिर कंदो अवल उन ते फ़हम हलाईंदो त मां जेको लफ़्ज़ कढंदुसि छो त दिल अॻियां आहे ज़बान पोयां आहे
हाणे गौर ऐं फिक्र कंदो त मां ॻाल्हायां जेकॾहिं का ॻाल्हि सुठी आहे फ़इन कान खैरन तकल्लम बिही, जेकॾहिं सुठी ॻाल्हि हूंदी त ॻाल्हाईंदो, वइन कान गैर ज़ालिक सकत, जेकॾहिं उहा ॻाल्हि सुठी न आहे नुक़सान पहुचाइण वारी आहे अहिड़ो जुमिलो चए थो माण्हुनि खे जवाबु ॾियणो आहे। मिसाल तौरु हिकिड़े माण्हू तव्हां सां झेड़ो कयो, हाणे तूं सोच त मां हिनखे कहिड़ो जवाबु ॾियां। जेकॾहिं तूं हुन सां झेड़े वारो ॻाल्हाईंदे त झेड़ो वधंदो, हुन ॻाल्हि ॾिनी तूं फौरन ॻाल्हि ॾींदे त हुन सां फसाद वधंदो, हुन सां झेड़ो थींदो, तुंहिंजा लफ़्ज़ तुंहिंजे घर खे ड्राईंदा। ज़ाल मुड़ुस पाण में वेठा आहिनि जा, ज़ाल हिकिड़ो जुमिलो चवे तूं बिना सोचण सम्झण जे ॻाल्हि करे छॾी, बिना सोचण सम्झण जे झेड़ो शुरू करे, हिन सां मोहबत ख़तम थींदी। भाउ कावड़जी आयो आहे तोसां ॻाल्हाए थो, गुफ़्तगू कई तो बिना सोचण सम्झण जे भाउ जहिड़ो ॻाल्हायो, तूं गुस्से में थोरो ॻाल्हाए वञी, हिन सां भाइटी ख़तम थींदी, मिटी ख़तम थींदी, सिलारामी ख़तम थींदी, रिश्ता टुटंदा, दोस्तियूं टुटंदियूं, फसाद पैदा थींदा। हज़रत इमाम अली मक़ाम हज़रत इमाम हसन फरमाइनि था त मोमिन जी दिलि उन जी ज़बान खां अॻियां हूंदी आहे, अवल सोचींदो आहे त ॻाल्हायां या न ॻाल्हायां। जेकॾहिं सुठी ॻाल्हि करणी हूंदी त ॻाल्हाईंदो, न त ख़ामोश रहंदो। वक़ल्बुल मुनाफ़िक़ अला तर्फ़ि लिसानिही, ऐं मुनाफ़िक़ जी जेका ज़बान आहे न, मुनाफ़िक़ जी हज़रत इमाम हसन फरमाया उहा ज़बान उन जे दिलि जे पासे ते हूंदी आहे, न सोचींदो न ॻाल्हाईंदो, बेदा हम बिशैइन तकल्लम बिही वअबदाहु, न को सोचींदो न को गौर फिक्र कंदो, जेको वात में ईंदो बक बक करे पोइ उन ते सोचींदो मूं छा कयो। सच बात समझो था मदीने वाले साईं की हदीस बुखारी शरीफ की, इन्नल अब्द ला यतकल्लमु बिल कलिमति मा यतबय्यनु फीहा, बेशक इंसान कॾहिं अहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाए वेहे थो जंहिंमें उहो गौर फिक्र नथो करे। अरे माण्हू अहिड़ो जुमिलो ॻाल्हाए थो वञे, महबूब जी हदीस आहे, तवजो ॾिजो। नबी साहिब फरमाया इन्नल अब्द ला यतकल्लमु बिकलिमतिन, माण्हू ॻाल्हाए थो मा यतबय्यनु फीहा, ऐं हुन में गौर फिक्र नथो करे त मां छा थो ॻाल्हायां, हुन ते तदब्बुर नथो करे, हुन ते सोचे नथो, पंहिंजी कचहरी ते, पंहिंजी गुफ़्तगू ते, पंहिंजे जुमलनि ते गौर नथो करे। यदिल्लु बिहा फिन्नार अबअद मा बैनल मशरिक़, उन लफ़्ज़नि जे करे कॾहिं कॾहिं उनखे ज़मीन आसमान जे विच खां परे ताईं जहन्नम जी बाहि, एतिरो फ़ासिलो जेतिरो ज़मीन ऐं आसमान जे विच में आहे, एतिरो अल्लाह जा मलाइका खणी करे उछलाईंदसि त ज़मीन ऐं आसमान जे विच ताईं जे फ़ासिले जेतिरो वञी जहन्नम जी बाहि, पर जहन्नम जे ओले खॾ में वञी किरंदी। माअल्लाह अस्तग़फिरुल्लाह। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा शैउन अहक्क बितूल सिजन मिनल लिसान, ज़बान खां वधीक का बि शइ ॾिघी क़ैद में रखण जे वधीक हक़दार न आहे। कहिड़ी शइ जंहिंखे क़ैद में रखियो वञे, मुजरिम आहे, मुजरिम खे क़ैद में विझिबो आहे। साईं मुंहिंजा माण्हू आहिनि जंहिं जुर्म कयो, कंहिंजो हक़ खाधो, कंहिं क़त्ल कयो, कंहिं गद्दारी कई, कंहिं धोखो ॾिनो, कंहिं मिलावट कई, उन्हनि खे जेल में विझिबो आहे, उन्हनि खे क़ैद कबो आहे। क़ैद इन जे करे कबो आहे त जीअं उहो माण्हू सुधरी पवे, सज़ा ॾिनी वञे, जेल में विधो वञे, उन ते मुशक़त कई वञे, जीअं उहो सुधरी वञे। नबी साईं फरमाए असुल में ॾिघो क़ैद में जंहिंखे बंदि रखिणो आहे उहा इंसान जी ज़बान आहे, उनखे क़ैद में रखो। ॾिसो न अल्लाह ताला इंसान जी ज़बान खे ॿिनि कोटनि जे अंदरि बंदि कयो आहे। हज़रत साईं क़िबला दिलवर साईं फरमाईंदा आहिनि ज़बान खे हिकु 32 ॾंदनि जे क़ैद में अल्लाह बंदि कयो अथसि। ॾंद आहिनि उन्हनि जे अंदरि, उन खां बाद में वरी चपनि जो पर्दो अल्लाह रखाए, हे चपनि ॾंद वरी मथां पैर चप, यानी एॾी ख़तरनाक आहे ज़बान जंहिंखे अल्लाह 2 कोट ॾेई बंदि करे छॾियो आहे। ऐं असां सोचियूं ई नथा ईअं इस्तेमालु करे। साईं फरमाया अख़बिरुकुम बिअयसरिल इबादति अहवनिहा अलल बदनि समतु व हुस्नुल खुलुक़, चावखे ॿुधायां त इबादत में सभिनी खां वधीक आसान ऐं बदन ते सभ खां हल्की ऐं सवली शइ अहिड़ी इबादत जेका सवली बि आहे ऐं माण्हू जे लाइ हली बि आहे, माण्हू जे निजात जो बि ज़रियो आहे, अहिड़ी इबादत ॿुधायां। रसूलुल्लाह
साईं फरमाए हिकिड़ो ख़ामोश रहो, ॿियो सुहिणा अख़लाक अपनायो। सुभान अल्लाह। हाय हाय। ऐं ख़ामोश इख्तियार कयो। सुभान अल्लाह। ऐं साईं जी हदीस आहे त मई यज़मन ली मा बैन लिह्यैहि व मा बैन रिजलैहि अज़मन लहुल जन्नह। जेको माण्हू पंहिंजी ज़बान ऐं पंहिंजी शर्मगाह जी हिफ़ाज़त जी ज़मानत ॾे, उनजे जन्नत में वञण जो ज़ामिन मां मोहम्मद मुस्तफ़ा। ईमान एॾी ख़तरनाक आहे जो उनजे हिफ़ाज़त ते मुस्तफ़ा ज़मानत थो खणे जन्नत में। मदीने वारो सां माना एॾी ख़तरनाक शइ आहे जो मदीने वारे सां उनखे एॾी वॾी अहमियत ॾिनी, उनजी संभाल कयो। मां नबी तव्हांजे जन्नत में वञण जो ज़ामिन आहे। सुभान अल्लाह। मोहतरम इमाम मालिक में रिवायत आहे त हज़रत सैयदना फारूक आज़म उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु हिकिड़ो दफ़ो सैयदना अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु आया। अबू बकर सिद्दीक़ खे ॾिठई त यहबिदु लिसानहु, पंहिंजी ज़बान खे सुक झलियो वेठा। अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी ज़बान खे झलियो वेठो। अमीरुल मोमिनीन खे इन हाल में ॾिसी उमर फारूक चयो, साईं हे छा था कयो? ज़बान खे छो झलियो वेठा आहियो? हज़रत अबू बकर चयो, इन हाज़ा औरदनी मवारिदु, तोखे ख़बर नाहे त इहा जेका ज़बान आहे न, इहा माण्हुनि खे हलाकत जे रस्ते माण्हुनि खे बर्बाद करे छॾींदी, माण्हुनि खे हलाक करे छॾींदी आहे, जहन्नम जो ॿारनि बणाईंदी आहे, अल्लाह जो बेफ़रमान बणाईंदी आहे, मदीने वारे साईं खां परे करे छॾींदी आहे, मुआशरे में ज़लील ऐं रुसवा करे छॾींदी आहे। ज़बान तॾहिं हिनखे झलियां थो, तूं मूंखे बर्बादी में छाजे लाइ ॾिनी? हाणे अमीरुल मोमिनीन नबी जो बिला फ़सल ख़लीफ़ो आहे, उनखे एॾो ख़ौफ़ आहे असां फ़िक्र ई नथा रखूं पंहिंजी ज़बान जो। असां पंहिंजी ज़बान जो फ़िक्र ई नथा रखूं, कीअं उनखे उन इस्तेमाल में था रखूं। हकीम लुक़मान अपन इंतिहार में हिकिड़े माण्हू वटि गुनाह हुयो, पोइ उन मालिक चयोसि हिकिड़ो बकर ॾिनईसि, बकरो ॾिनी त वञे ज़िबह करे, हिनखे ज़िबह करे ऐं हिनजे उज़वनि मां ॿ उज़वा अहिड़ा आहिनि जेके हिनजे जिस्म में सभिनी खां भले में भला आहे। ॿ हिसा जेके भले में भला आहिनि उहा खणी आहे। ॿियो हुनखे ज़िबह कई, ज़बान ऐं हुनजी दिलि कटे खणी आहे। ज़बान कटे आहे ऐं दिलि हुनजी खणी आहे। चई त हिननि में छा सम्झो, मूं त तोखे जो भला खाईंदासीं, चवंदा तूं वरी दिलि ऐं ज़बान खणी आहे, ॿिए को खाई बि न। चई त हे जिस्म में ॿ शयूं अहिड़ियूं आहिनि जे इन्हनि खां भली ॿी का शइ आहे ई कोन्हे। ज़बान सां तव्हां अलाह जो ज़िक्र कंदव, दिलि सां तव्हां अलाह खे यादि कंदव, सुठी ॻाल्हि सोचींदव, ज़बान सां तव्हां तबलीग जी ॻाल्हि कंदव, हदीस बयान कंदव, अलाह जो ज़िक्र कंदव, नबी जो दुरूद पढ़ंदव, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदव। इहा ज़बान, इहा दिलि तव्हांजे लाइ निजात जो ज़रियो बणिजे। लुक़मान खे वरी ॿियो बकर मिले, चई वञ हाणे हिन खे कुड़ी ऐं हिन में जेको सभिनी खां बुछड़े में बुछड़ा उज़वा आहिनि उहे खणी, बुछड़े में बुछड़ा जेके उज़वा आहिनि, ॿियो वरी बि ज़बान ऐं दिलि कटे खणी आहे। चई हे छा आहे, भला बि हिनखे विझी वरी चयो वरी बुछड़ा उज़वा खणी आहिनि त वरी ज़बान ऐं दिलि खणी आहे। चई हाओ, इंसान जे जिस्म में सभिनी खां बुछड़ियूं शयूं ॿिए बि आहिनि, छो त दिलि बुरो सोचींदी, दिलि गंदो सोचींदी, दिलि गुनाहनि जे बारे में सोचींदी त कारी थी वेंदी, कटिजी वेंदी, पोइ दिलि ख़राब थी वेंदी त माण्हू अमलनि खां बेज़ार थी वेंदो, रब जी ताबेदारी खां बेज़ार थी वेंदो। ऐं ज़बान बुरो ॻाल्हाईंदी, तानो ॾींदी, मेणो ॾींदी, गिला कंदी, गीबत कंदी, ज़बान कूड़ ॻाल्हाईंदी, तोहमत हणंदी, इहा ज़बान इंसान खे जहन्नम में ख़तम कंदी। इनजे करे जिस्म में भले में भलियूं शयूं बि ज़बान ऐं दिलि आहिनि, बुछड़े में बुछड़ियूं शयूं बि ज़बान ऐं दिलि आहिनि। हाणे अल्लाह जे नबीअनि, बुज़ुर्गनि, हकीमनि गौर ऐं फ़िक्र जी दावत ॾिनी आहे त तव्हां हिन ॿिनी शयुनि खे कहिड़े कम में इस्तेमालु कयो। ॻाल्हि सम्झ में आई? हज़रत वहैब बिन वल्द रहमतुल्लाह अलैह बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, फरमायो अल हिकमतु अशरतु अज्ज़ाइन, हिकमत जा 10 हिस्सा आहिनि। घणा हिस्सा आहिनि? हिकमत जा, दानाई जा, अक़ुल जा 10 हिस्सा आहिनि। फतिसअतु मिनहा फ़िस्समते,
9 हिस्सा ख़ामोशी में हिन वल आशिरतु उज़लतुन नास ऐं 10 हिस्सो माण्हुनि जे अंदरि अलॻि रहण में लॻायो वियो आहे माना 9 हिस्सा ख़ामोशी में चुप रहो ऐं हिकिड़ो हिस्सो जेको आहे सो बि ॿी के शइ में न तन्हाई ऐं माण्हुनि खां जुदा रहण में आहे माण्हुनि खां परे रहो माण्हुनि खां अलॻि रहो त हिकिड़ो हिस्सो मिलंदो ऐं जे ख़ामोश रहो त तव्हांखे 9 खां 10 हिस्सा हिकमत जा अकुल जा दाना ई अकुलमंद माण्हू जी निशानी इहा आहे जो पंहिंजे कलाम ते पंहिंजी गुफ़्तगू ते गौर ऐं फ़िक्र कंदो अहिड़ी गुफ़्तगू न कयो जेका तव्हांखे ईमान खां ॿाहिरि करे छॾे हिकिड़ो लफ़्ज़ माण्हू खे कुफ्र में विझी छॾींदो असां जे इमाम आला हज़रत अज़ीमुल बरकत शाह इमाम अहमद रज़ा खां बरेलवी रहमतुल्लाह अलैह कुझु उन ज़माने जा मौलवी हाजर ते कुफ्र जी फतवा ॾिनी हाणे उहे घणियूं ॻाल्हियूं कोन हुयूं उन्हनि किताब बि लिखिया हो जेके मदे मुक़ाबिले साम्हूं वारा मां उन फ़िरक़े जो नालो न चुकणा उहे साईं मुंहिंजा आलिम बि हुया माण्हुनि खे नसीहत करण वारा बि हुया चंद के ॿ टे जुमिला आहिनि ॿ के जुमिला आहिनि उन्हनि ते अर्जी बीर था तौबा था न थिया उन्हनि खे अहले सुन्नत खां जुदा थी हिकिड़ो अलॻि फ़िरक़ो ठही वियो हिकिड़े जुमिले उम्मत खे केॾो नुक़सानु पहुचाए छॾियो हिकिड़े जुमिले उम्मत में केॾो नफ़ेर पैदा करे छॾियो ॻाल्हि सम्झो था ॾिसो न उनजो हाणे 100 साल गुज़री विया आहिनि उन ॻाल्हि खे 100 साल खां बाद में असांजी उम्मत में उहो हिकिड़ो जुमिलो रुॻी वापसि वठी छॾे हा तो बहतार थी वञे हा उहे जेके हुया मुला उहे आलिम हिते फतवा ॾिनी सईद आला हज़रत उन्हनि खे सम्झायो ख़ुदा जा पाना ईअं न कयो हे कुफ्र आहे हे हराम आहे उन ते अर्जी बीर था जे 100 साल गुज़री विया आहिनि अञा ताईं मुस्लमान पाण में विढ़ंदा पिया हिकिड़ो जुमिलो इंसान खे एॾो तबाही में विझी मुंहिंजा दोस्तो पंहिंजे लफ़्ज़नि जो गौर कयो पंहिंजे लफ़्ज़नि ते गौर कयो पंहिंजे कलाम खे ख़ैर वारो बणायो पंहिंजी गुफ़्तगू खे भलो बणायो त अल्लाह जी रहमत जा हक़दार अल्लाह ताला सां अमल